First of all, Assalamualaikum everyone. It's me Conan Fatma from class 9. Today our presentation day and my topic is the Hazrat Imam Hussain alayhi salam. The Hazrat Imam Hussain alayhi salam ji थोरो जिंदगी के बारे में ॿुधाईंदमि. हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम इब्न हज़रत अली करबला वजह इस्लामी तारीख़ इंतहाई अहम ऐं बाज़ शख़्सियतनि मां हिकु हुआ. हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नवासा ऐं हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा जा लाडला ऐं हज़रत अली करबला वजह जा फर्ज़ंद हुआ. हुसैन अलैहि सलाम जन जी विलादत 3 शहबान 4 हिजरी में मदीना मुनव्वरा में थी. पाण हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम नंढपिण खां ई निहायत सेद नेक ऐं बहादुर हुआ. हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सां तमामु घणी मोहबत कंदा हुआ ऐं संदसि तरबियत पंहिंजी निगरानी हेठि फरमाई. उन करे हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम जन जी इख़लाक़ में आला सबर ऐं तक़वा नुमाया हुआ. हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम जन जा किरदार. हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम जन सच ॻाल्हाइण मज़लूमनि जी मदद करणु ऐं हक़ ऐं सच खे क़बूल कंदा हुआ. कंहिं बि क़िस्म जी नाइंसाफ़ी खे हज़रत इमाम हुसैन क़बूल न कंदा हुआ. हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम जी ज़िंदगी सॼी दुनिया लाइ हिकु अहम नमूनो आहे जंहिं मां हर इंसान खे सिखणु घुरिजे. हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम जन जी ज़िंदगी में हिकु अहिड़ो वाक़ियो पेश आयो जेको इस्लाम जो अहम ऐं दर्दनाक वाक़ियो हो. सानो करबला. जॾहिं यज़ीद पेर संभाली हुई त हुन हज़रत इमाम हुसैन खे चयो हो त मूंखे भेज दे. पर हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम उन टाइम उनखे कंहिं बि नाइंसाफ़ी खे क़बूल करण खां मना करे छो त पाण हक़ जा अलमबारदार हुआ. हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम पंहिंजी वफ़ादार साथियुनि सां गॾु मदीना खां पोइ मक्का खां पोइ करबला पहुता. उते हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम जन जे काफ़िले खे घेरो कयो वियो ऐं संदन पाणी बि बंदि कयो वियो. उन खां बावजूदि हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम पंहिंजी 70 खां वधीक साथियुनि सां गॾु समेत साबित कदम रहिया. हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम शहादत 10 मुहर्रमुल हराम योम आशूरा जे ॾींहुं हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम पंहिंजे भाइरनि पुटनि भाइटनि ऐं 70 खां वधीक वफ़ादार साथियुनि सां गॾु समेत शहीद थिया. हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम जन जी इन वॾी क़ुर्बानी सां दुनिया खे उहो सबक़ ॾियनि था त हक़ ऐं सच लाइ हमेशह साथ ॾियणु घुरिजे. छो न हक़ ऐं सच लाइ पंहिंजी जान विञाइणु घुरिजे. हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम जन जी ज़िंदगी मां असांखे उहो सबक़ मिले थो त सच ऐं हक़ ॻाल्हाइणु, सच ऐं हक़ ते क़ाइमु रहणु, ज़ुल्म ऐं कंहिं बि क़िस्म जो ज़ुल्म खे पसंदि न करणु.